बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयूं था सभु दोस्त ठीक ऐं ख़ुशआमदीद हूंदा। ऐं जीअं त असां नशिक आहियूं कराची में ऐं उते 4 खां 5 ॾींहं थी विया आहिनि त बिरयानी जेका असां उहा असां अॼु फस्ट डे आहे बिरयानी जो फस्ट डे असांजो न बिरयानी जो। राइदा खे चयमि मूं चयो वञ तुंहिंजे हथनि जी बिरयानी ठाह बिरयानी खाई। त बिरयानी त ॾाढी ज़बरदस्त ठही आहे, तव्हांखे मां ॾेखारियां थो बहितरीनु क़िस्म जी। उन सां गॾु वरी जेको सो बसर वरी दही वरी अहिड़ियूं क़िस्म जूं शयूं छो त शहर में इहे शयूं मिसाल जे तौर ते मौजूदु हूंदियूं आहिनि त माण्हू जी वठी ईंदो आहे। ॿारड़ी में वरी इहे शयूं जेके हूंदियूं आहिनि उहे शहर खां वठी करे अची माण्हू रखणियूं पवंदियूं आहिनि। त अचो बिरयानी तव्हांखे ॾेखारियूं बिरयानी कीअं आहे ऐं राइदा खां पुछा कंदासीं। आज़ादी बि खाए पई ॾिस हे बिरयानी। आज़ादी चमच त मूं वटि पियो हिकिड़ो चमच मूं वटि पियो नंढो। बिरयानी खाए पई। बिरयानी कीअं आहे आज़ादी? बिरयानी कीअं आहे? सुठे वारी है। हाँ ॿुधा बिरयानी कीअं आहे? सुठे वारी बिरयानी VIP आहे या मिड़ई आहे? सुठे वारी आहे। त आज़ादी बि चए थी बिरयानी बहितरीनु ऐं सुठे वारी आहे। सिंधी में चइजे न सुठे वारी बिरयानी आहे। दही लॻल मथां हीअ ॾिसो बिरयानी हेॾा वरी राइदा ऐं आकाशन ऐं ॾेखारो भला राइदा बिरयानी कीअं आहे? चावल सुठा ठहिया चावल सुठा ठहिया सुठा ठहिया आहिनि हिकिड़ा सुठा बि हूंदा आहिनि हिकिड़ा बहितरीनु बि हूंदा आहिनि हिकिड़ा ज़बरदस्त कश हूंदा आहिनि। ज़बरदस्त माने खाइण वारा त खाइनि पर पाण खे चवंदा सुठा आहिनि पर अॻे जेको माण्हू खाए थो उनखे ख़बर पए न। सही पाण चवंदा त असांजे पंहिंजे मां जेको ॾिसण वारा उहो चवंदा त तारीफ़ पंहिंजी पिया कनि चावल कीअं खाइण। देखो भला राइदा जी बिरयानी जेका ठाही अथई घणनि ॾींहंनि खां पोइ बिरयानी ठाही अथई? 7 ॾींहं आहिनि। 7 ॾींहं थी विया आहिनि। 7 ॾींहं त माना हिन घर में आई ऐं अॼु त माना पहिरें बिरयानी हिन घर में ठाही आहे या अॼु ठाही आहे? न ॿियो बिरयानी चकर आहे। हाँ ॿियो चकर आहे बिरयानी ठाही आहे पर वीडियो में पहिरें चकर पाण ठाही आहे। पोइ हाणे उहो तो न भरी है तो ॿियो मसलो हाँ चकर ठाही आहे। सही सही। त बिरयानी जेका ठही आहे उनजी वीडियो न ठाहे यूट्यूब ते रखी वीडियो। हा छाजे त बिरयानी जेका ठही आहे उनजी वीडियो ठाहे न रखी आहे बिरयानी कीअं ठाहिजे। हा तो सुतो पियो मुंहिंजो हाणे छाइनि जो उथारे त वीडियो ठाहिनि। सही सही। ऐं बाक़ी वीडियो ठहियल बि आहिनि त बिरयानी जूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं त उहे अगरि दोस्त जेके ॾिसणु पसंदि कंदा आहिनि त उहे ॾिसनि त बिरयानी कीअं ठहंदी आहे। त बिरयानी जूं खोड़ सारियूं आलू बिरयानी जूं चणा बिरयानी चिकन बिरयानी ईअं की मटन बिरयानी इन्हनि जूं हर क़िस्म जूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बिरयानी जूं रेसिपियूं असांजे चैनल ते मौजूदु आहिनि। अगरि तव्हां मटर मुंहिंजा आलू मुंहिंजा अॼु आलू मुंहिंजा सही अॼु आलू में आहिनि आलू मुंहिंजा मटर बि आहिनि। सही सही सही। वाह वाह। हीअ आज़ादी खाए पई नज़ीरा आहे आकाश आहे वाह। अगरि गिरियो था हाँ बाबा मलंग माण्हू आहिनि। चलो हाणे आऊं बिरयानी खाई ॿुधायां थो त बिरयानी कीअं आहे। ॾिसूं था भला बिरयानी जेका राइदा ठाही आहे उहा बिरयानी कीअं ठाही आहे। खाइण जहिड़ी आहे या अहिड़ी वेठी तारीफ़ करे बिरयानी VIP आहे बिरयानी बि आहे अचते थी। माना चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे चैनल ते जेके बि रेसिपी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं रेसिपियूं पियूं आहिनि उहे रेसिपियूं ॾिसनि। को माण्हू चवंदा आहिनि वीडियो था कयो सपोर्ट सुठो था ठाहियो या चांवर सुठा था कयो। असां चयो त असीं घर में बि इहो शयूं खाईंदा आहियूं। सही सही। माना चवण जो मक़सदु इहो आहे की जीअं माना चैनल ते जेका शइ रखंदा आहियूं उहा घर में बि अहिड़े ई तरीक़े सां ठाहे खाईंदा आहियूं। हा माना रूटीन डेली जी रूटीन जेका शइ ठाहियूं था उहे ई खायूं था। चलो हाणे मुंहिंजे मुंहं में पाणी पाणी थो अचे बुख बि लॻी आहे टाइम बि जाम थी वियो आहे। चलो हाणे बिरयानी खायूं था। नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़ सलामत रहो।